जजन के धमकिन वाला खत मिलन जो सिलसिलो रुकजी न सकियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के जजन खां पोइ चीफ जस्टिस काजी फायज ईसा समेत सुप्रीम कोर्ट के 5 जजन ऐं लाहौर हाई कोर्ट के 6 जजन के भी धमकी वाला खत मोकिलिया विया। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतर मिनल्ला, जस्टिस जमाल मंदोखेल ऐं जस्टिस अमीनुद्दीन के धमकी वाला खत मिलिया। 4 खत 1 अप्रैल ते सुप्रीम कोर्ट के मिलिया, जिनमें पाउडर में मिलियो ऐं खत में धमकी वारियूं शिकलूं ठहियल आहिनि। लाहौर हाई कोर्ट के रजिस्ट्रार ऑफिस में 6 जजन के धमकिन वाला खत मिलन की तस्दीक करे छड़ी। रजिस्ट्रार ऑफिस मूजिब खत जस्टिस सुजात अली खान, जस्टिस शाहिद बिलाल हसन ऐं जस्टिस आलिया नीलम के नाले मोकिलिया विया आहिनि। शकी खतन की जांच लाइ फॉरेंसिक टीमूं हाई कोर्ट पहुंची CCTV कैमराउनि जो जायज़ो वरितो। सुप्रीम कोर्ट जजन के खत वारे मामले ते फुल कोर्ट जोड़न जो इशारो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस काजी फायज ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त अदलिया जी आज़ादी ते ज़ीरो टॉलरेंस आहे। अदलिया जे कम में मुदाख़लत हू पसंदि नाहिनि कंदा। अदलिया जी आज़ादी ते कंहिं बि क़िस्म जो हमिलो थींदो त सभ खां पहिरियां हू ऐं संदसि साथी बीठल हूंदा। मुलाक़ात में वज़ीर आज़म वाज़े पैगाम ॾिनो त अदलिया जी आज़ादी ते सौदेबाज़ी न थींदी। फुल कोर्ट न जोड़न जो सबबु जजन जी अदम दस्तियाबी हुई। कुछ जज लाहौर ऐं कुछ कराची में आहिनि। मुमकिन आहे त ईंदड़ ॿुधणी ते फुल कोर्ट जोड़ी वञे। बाक़ी जजन सां सलाह मशवरे बाद जल्द ॿुधणी करे सघिजे थी। मामले ते रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणी कई वेंदी। मुस्लिम लीग नून के अगवान तारिक फजल चौधरी चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट के जजन के खत वारो मामलो ॿुधणी हेठि आहे। चीफ जस्टिस के लिखियल खत में शौकत अजीज सिद्दीकी जो भी हवालो ॾिनो वियो। चीफ जस्टिस काजी फायज ईसा खत ते फौरी एक्शन वरितो। हुकूमत तसद्दुक़ हुसैन जीलानी के सरबराही में कमीशन जोड़ी। कमीशन जोड़न ते मखसूस सियासी पार्टी पारां प्रोपेगंडा कई वई। तसद्दुक़ हुसैन जीलानी बाबत मखसूस सियासी पार्टी नाकारी ॻाल्हियूं पखेड़ियूं। मखसूस सियासी पार्टी तरफां सोशल मीडिया ज़रिए अदलिया के दबाव में आणण की कोशिश जारी है। सदर आसिफ अली ज़रदारी से आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की मुलाकात। आर्मी चीफ उहदो संभालण ते आसिफ ज़रदारी के वाधायूं ॾिनियूं। दहशतगर्दी खिलाफ जारी फौजी ऑपरेशन बाबत आगाही। सदर एक मखसूस सियासी पार्टी ऐं उनके कुछ माण्हुनि तरफां इदारे ते इल्ज़ामनि ते ॻणती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त रियासत की खुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती के तहफ़ुज़ में फ़ौज जूं ख़िदमतूं अहम हैसियत रखनि थियूं। सिंध काबीना समूरन खातन में बर्त ते लगल पाबंदी खत्म करण की मंजूरी दी छड़ी। वडे वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास सूबाई वजीरन सलाहकारन ऐं ॿियनि जी शिरकत। काबीना तरफां खानगी कंपनी से ट्रांसपोर्ट बाबत मुआहिदो। लाड़काने यूनिवर्सिटी लाइ 400 मिलियन रुपया 50 सरकारी डिस्पेंसरियूं PPHI हवाले करण ऐं 6 महीननि लाइ स्टाफ ॾियण की मंजूरी ॾिनी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट समाजी राबतनि वारी वेबसाइट X की बंदिश बाबत घरू वज़ारत की रिपोर्ट ते सख्त कावड़ जो इज़हार कंदे ईंदड़ ॿुधणी ते घरू सेक्रेटरी के तलब करे वरितो। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त उन बाबत ॿियनि अदालतनि जा फ़ैसिला भी आहिनि त उहे बि जमा कराया वञनि। क़ौमी सलामती के भी ख़तरो हुजे त उन जा सबब ॿुधाया वञनि। संगरार वासिन नीगरी प्रिया कुमारी के वारसन पारां JIT वदरां अदालती कमीशन जोड़न जो मुतालबो। नीगरी के वालिद जो चवण है त न्याणी की का खबर नाहे। JIT जुड़ी है, उनसा कुछ न थींदो। सैयदन ते शक नाहे। पुलिस मामले की सही रुख में जांच करे। मुफ्ती ऐश्वर चयो त रोज़ानो JIT जोड़न बदरां अदालती कमीशन जोड़ी वञे। सोशल मीडिया ते इल्ज़ाम लगाईंदड़न खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। लाड़काने में एक नौजवान के कत्ल ऐं ॿिए जे ज़ख्मी थियण वारे मामले जो IG सिंध नोटिस वरितो। मक़तूल के वारनि सां फ़ोन ते राब्तो। क़ातिल गिरफ़्तार करण की ख़ातिरी। वाक़े जो 11 ॼणनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस भी दाख़िल।